अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे सिजावल मां हीअ अफ़सोसनाक ऐं ॾुख ईंदड़ ख़बर। कातिल कोरोना वायरस जेका मुल्क समेत सॼी दुनिया लाइ अज़ाब बणियल आहे। दुनिया में लखें जानियूं गुड़काईंदड़ वबा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सिजावल जे सीनियर ड्राइवर पीर बख्श खोसे जी ज़िंदगी जो ॾियो बि उजाए छॾियो। अफ़सोस सां चवणो थो पवे त DHO ऑफिस जो सीनियर ड्राइवर जेको हिन ख़तरनाक वबाई सूरत हाल में बि कोरोना वायरस जा सैंपल्स लेबॉरेटरी पहुचाईंदो हो ऐं पंहिंजा फ़र्ज़ सचाई सां निभाईंदे ख़ुदि पाण कोरोना वायरस में मुब्तला थी वियो ऐं पीर बख्श 15 खां 20 ॾींहंनि कोरोना वायरस सां सख़्तु मुक़ाबिलो करे रहियो हो। पर DHO सिजावल जे ऑफिस मां कंहिं बि साथीअ संदसि का सार न लधी ऐं नई कंहिं पीर बख्श जी का मालिकी कई। ज़रियनि खां मालूम थियो आहे त साबिक़ DHO सिजावल डॉक्टर जावेद भुट्टो इंसानियत जे नाते पीर बख्श जे घर भातियुनि सां राब्तो करे खेसि सिजावल खां हैदराबाद ICU वार्ड में शिफ्ट करायो, पर उन वक़्तु कातिल वायरस पीर बख्श ते मुकमल कंट्रोल करे चुको हो। लम्स अस्पताल जे डॉक्टरनि पीर बख्श जी ज़िंदगी बचाइण लाइ भरपूर कोशिशूं वरितियूं, पर तेसि ताईं तमामु देरि थी चुकी हुई ऐं कोरोना वायरस पीर बख्श खे पंहिंजी मुकमल शिकंजे में आणे चुको हो। जंहिं अॻियां डॉक्टर बि बेवस बणियल हुआ ऐं कातिल वायरस पंहिंजो कहर बर्पा कंदे नेठि पीर बख्श खे हमेशह लाइ मौत जी निंड सुम्हारे संदसि बचड़नि खे यतीम बनाए छॾियो। जॾहिं त पीर बख्श जो जनाज़ो एडी एम्बुलेंस बजाए अॻूणे DHO सिजावल जावेद भुट्टे 5000 रुपयनि जो तेल पंहिंजे खीसे मां ॾेई मरहूम जो मढ़ एम्बुलेंस ज़रिए सिजावल माणियो।